दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास आहियां। जोईअ वारा पाणी जे लाइ एहतिजाज पिया कनि ऐं पाणी पिया कनि। ईअं ई सॼी सिंध में पाणीअ जी खोट आहे ऐं सवाइ अवामी तहरीक जे ॿी का बि सियासी पार्टी पाणी जी हासिलात लाइ एहतिजाज जदोजहद न पई करे। ऐं अफ़सोस आहे त अवामी तहरीक जो बि कोई साथ ॾियण वारो आम माण्हू घटि आहे। जेकॾहिं सिंध जा आम आबादगार अवामी तहरीक जो साथ ॾियनि त आउं सम्झां थो नतीजा जल्दी ऐं बहितर मिली सघंदा। सो केरु न पियो ॾिए। अवामी तहरीक जदोजहद जारी रखियो पई अचे। हाणे गुज़ारिश इहा आहे त जोईअ वारनि पाण ई हाथीअ खे हिंदुस्तान ॾेखारियो। 15 साल जे जानवर खे इलेक्शन में खटराए पार्लियामेंट में विहारियो आहे ऐं उहे जेके जानवर आहिनि जेके पार्लियामेंट में तव्हां जोईअ वारनि जे वोटनि ते अचनि था, हाणे उहे तव्हां खां ॾाढा थी विया आहिनि ऐं हाणे त तव्हां उन्हनि खे वोट न ॾींदो त उहे तव्हां पाणी कंदा। तव्हां पाणी घुरो था पर तव्हां पाणी थींदो, तव्हांखे पाणी न मिलंदो जेसिताईं तव्हां तब्दीली नथा आणियो, सख़्तु तरीन एहतिजाज नथा कयो, जेसिताईं बग़ावत नथा कयो। हिननि ॾिसो तव्हां हिननि खे इलेक्शन में आंदो आहे, हिननि गोरख जबल खाई विया। पॉलिश कंपनी समेत तेल ऐं गैस जे कंपनियुनि मां हिननि अरबा रुपया कमाया आहिनि। हिननि जूं भत्ताखोरियूं हलनि थियूं, हिननि वॾो पैसो कमायो आहे। हाणे हिननि खे परवाह न आहे, हीअ इलेक्शन में ॾाढा ते खटनि था, इलेक्शन में ज़ोरी ज़बरदस्ती खटनि था। सो उन करे आउं सम्झां थो त जेकॾहिं जोई जा माण्हू चाहिनि था त उन्हनि जूं ज़मीनूं आबाद थियनि, उन्हनि जा बच्चा सुख सां जेको आहे सो जी सघनि, त पोइ उन्हनि खे एहतिजाज जे बदिरां तब्दीलीअ तरफ़ वञिणो पवंदो। ख़तरनाक तब्दीली। पंहिंजे दिलि मां ख़ौफ़ कढो। जिन भोतार जेके तव्हांजे वोट जा मोहताज आहे, अॼु तव्हां जूं ज़िंदगियूं उन्हनि भोतारनि जे जेको आहे सो रहम करम ते आहिनि। बहितर आहे त अहिड़नि जानवरनि खे वोट न ॾियो, इन्हनि खे रद्द कयो। ॿिया बि माण्हू आहिनि, उन्हनि सां डिमांड रखो पंहिंजी त असांखे पाणी ॾींदो, असीं तव्हांखे वोट ॾींदासीं। ऐं हिन वक़्तु इहे साॻा जानवर तव्हांखे चवंदा त असीं त हींअर आहियूं ई कोन। हाणे त निगरान हुकूमत आहे जेका 3 ॾींहंनि लाइ आई आहे, उहा बि हिननि जी आहे। सो उन करे आउं सम्झां थो त जेसिताईं इन्हनि जेके भोतार आहिनि जिन खे तव्हां पालियो आहे, उन्हनि खे जेसिताईं तव्हां हितां हटायो नथा इन्हनि मसइलनि तां। ॾिसो न, जोई ऐं आसपास में इलाही कंपनियूं आहिनि गैस ऐं तेल जूं। जोई वारनि खे न रस्तो मिलियो, न स्कूल मिलियो, न रोड मिलियो, न डेवलपमेंट थी। जोईअ वारा त ईअं आहिनि जीअं सॼी सिंध जा माण्हू, सॼी सिंधी क़ौम जेका आहे उहा जोईअ वारनि वांगुरु पाणीअ समेत हर सहूलियत लाइ सफ़र करे रही आहे। उन करे जोईअ वारा ईअं आसान पाणी तव्हांखे न मिलंदो। तव्हां केतिरा 15 सालनि खां एहतिजाज कया आहिनि, तव्हांजो पाणी विकिरो थिए थो, तव्हांजूं नौकरियूं विकिरो थियनि थियूं, तव्हांजा डेवलपमेंट जा फंड चोरी थियनि था, तव्हां कुझु बि कोन कयो आहे। ऐं भोतार खे ख़बर आहे त हीअ अफ़ीम खाईदड़ क़ौम आहे, हीअ कुझु बि कान थी करे सघे। जोईअ में पढ़िया लिखिया माण्हू मौजूदु आहिनि, जोईअ में तब्दीली आणींदड़ माण्हू मौजूदु आहिनि। उन करे जोई जे माण्हुनि खे खपे त उहे पंहिंजी तब्दीली आणनि ऐं जेकॾहिं न त पोइ जेकॾहिं पाणी घुरंदा त पोइ पाणी थींदव। उन करे बहितर आहे त बग़ावत कयो, जेका पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे वसीलनि लाइ, पंहिंजे औलाद लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ कयो। बाक़ी हाणे दाऊं कंदो पाणी 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 कोन मिलंदो। अवामी तहरीक दाऊं करे पई, अवामी तहरीक जो साथ ॾियो। मां बहस जेके सियासी कारकुन जे तव्हांखे गुज़ारिश थो कयां त पंहिंजो पाण खे सियासी बणायो, सियासी ज़हन रखो। ही मौत ज़िंदगी ख़ुदा जे हथ में आहे, 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे। छा इहा बि मुंहुं महिरूमनि में ऐं मुंहुं मुननि में विझी गुज़ारींदो या? अहिड़नि भोतारनि खां बाबा गले में वठोनि, पकिड़े पियोनि, जिन करप्शनूं कयूं अरबे रुपया लुटिया आहिनि। हिते वरी ज़ात रपात ऐं रंग नस्ल विच में अची थो वञे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। सिंध जा माण्हू जेके आहियो न, तव्हां ग़ुलामीअ जी बदतरीन ज़िंदगी गुज़ारियो अथई, उन में ख़ुशि आहियो। बहितर आहे त तब्दीली आणियो त पाणी मिलंदो, न त बुतो इहो एहतिजाज कंदा हिकु ढुक बि न मिलंदव। हे पेट केॾा ट्रकुनि ऐं ट्रालनि जेॾा हिननि जा पेट आहिनि। इन्हनि में डेवलपमेंट फंडनि समेत हर शइ हिते हज़म थियल अथव। ईअं पाणी सवलो न मिलंदव।